अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर बाबा आला बिन अखरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 28। उन्हनि अहिड़नि ॻणतियुनि खां बचाए जो हर हंधि कुंड कुड़छ में दिल घुरिया मतिलब मिठूअ जा पुॼाए आस मेडू पुॼाए लाहे मुंझारा राति जो बेशक आराम लाइ आहे पर निंड करे थी नरासाई निंड पर सुबुह जो सवेर उथणु बहितर आहे। ही त हैरत आहे ख़्वाब में बि न तूं मूंखे मिली सघे अहिड़ो नसीब किथे का तहरीर त न आहे। ही त मिठू मञाइण त अचे मूंखे हुन में मुंहिंजे एतिरो तासीर त न आहे। ही मञुमि त तुंहिंजो जोरो जफ़ा हद खां बि वधी वियो सभु कुझु सठुमि ख़ुशीअ सां दिलगीर त न आहे। ही तुंहिंजो मिठू ॿुधाए तोखां सवाइ कंहिंखे माजरा तूं ई ॼाणी तो आस यादि सॼण ईद ते आवे आवे। वेठो आहियां तव्हांजे साम्हूं तस्वीर वांगुरु इन इंतज़ार में आहियां त का ॻाल्हि करियो तूं आऊं समुंड आहियां किथे ॿुॾी न वञे मूं में तोखे अंदाज़ो कोन्हे मुंहिंजे गहराईअ जो आऊं इलाज करे छॾींदुसि पंहिंजे ज़ख़्मनि जो। हू किथे आहे जेके दवा हो मसीहाईअ जो मुंहिंजी ज़िंदगी गुज़री वई ॼण महवटे में सॼी मिठू हाणे कहिड़ो आहे फ़रिश्तनि सां इरादो शनासाईअ जो केतिरो रोशन आहे तसवर तुंहिंजे अंगड़ाईअ जो रस्तो रोके छॾियो आहे जंहिं मुंहिंजे बीनाईअ जो मिलंदो अॼु मिठू वरी भरी महफ़िल में हौसलो रखो वरी उन सां मिली दूर रहण जो फिराक हिजर जी मंडल विसाल यादि न आहे फ़ासिलो रख कुर्बतुनि में बि लाज़िम आहे। ही जा ॻाल्हि तुंहिंजे आहे या हुजे दिलि ताईं महदूद ही जा ॻाल्हि दिलि जी आहे ही जा ॻाल्हि दिलि जी आहे या हुजे दिलि ताईं महदूद जो ग़लति आहे त हर हिकु कारवां में शामिलु थिजे नज़र में शोहरत सवारे काफ़िला रख जो कंहिंसां को बि शिकवा गिला न रख घणी पंहिंजे मोहबत जो सिर्फ़ु सिलसिलो रख जो खिली चयो बुलबुल गुलनि में हाण वफ़ा कहिड़ी आहे थी वई मिलावट उन्हनि में करण हाण जफ़ा कहिड़ी आहे